जी नाज़रीन, इन वक्त असां मदई जी जेको आहे बॉयज़ हाई स्कूल में बीठा हूँ, जिते सिंध हुकूमत पारां जेको आहे ऐलान कयो आहे त 9 ॾहीं जा जेको आहे मुकमल तौर ते जेको आहे स्कूल खोलिया विया आहिनि। पर हिते जेको आहे न असेंबली थी आहे, न तव्हां सफ़ाई सुथराईअ जा स्कूल में ॾिसो था इंतज़ाम मुकमल आहिनि, न मास्क पहिरियल आहे। तक़रीबन जेको आहे शागिर्दनि जी जेका शरह ॿुधाइनि था 9 ॾहीं जी 260 शागिर्द आहिनि। उन में जेको आहे तक़रीबन हिन वक़्तु 4 शागिर्द जेको आहे 9 ॾहीं जा पहुतल आहिनि, सो ही क्लासनि में वेठा आहिनि। अचो त तव्हांजे एफ ए सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयूं त साईं तव्हां जेको सिंध गवर्नमेंट जे हिसाब सां स्कूल खुलिया आहिनि उन ते केतिरो अमल कयो आहे ऐं उस्तादनि जी केतिरी शार्टेज आहे, जेको घटि आया आहिनि, जा शागिर्द छाजे करे जेको आहे घटि पहुता आहिनि, छो उन जा सबब कहिड़ा आहिनि? असां जीअं एस ओ पी तहत स्कूल खुलण जो ऐलान थियो आहे त असां जेके आहिनि सभिनी खे इतलाउ कयो आहे। ठीकु साईं, उस्ताद वग़ैरह इहो सभु जेके बि आया आहिनि उहे पंहिंजा मास्क वग़ैरह इहो वर्षे पाया आहिनि, सैनिटाइज़र सां आणनि, उन्हनि सां सफ़ाई सुथराई बि कराई आहे। 6 महीना ज़ाहिर आहे स्कूल बंदि हो, गंदगी वधी वई, ॻोठाणो स्कूल आहे, बरसातियूं पयूं हुयो। एस ओ पीज़ में ईअं ॾिनो अथऊं त शागिर्दनि खे पाणी पंहिंजो घरों खणी अचनि, उन्हनि सां जेके गाॾीअ ते जेके शागिर्द अचनि था उन्हनि सां उहे ड्राइवर ओसी ताणी बीहनि जेसि ताणी उन्हनि जी चेकिंग वग़ैरह थिए, बुखार वग़ैरह ॾिसूं हुयो। उहो हुकूमत खे करणु खपे, असां ग़रीब आहियूं, उहो अफोर्ड नथा करे सघूं। तमामु ख़ुशी थी आहे त पहिरीं यको वेस्ट टाइम थिए, पोइ हाणे कुझु पढ़ंदासीं। जीअं त तमामु टाइम खां स्कूल बंदि हुया, तमामु पढ़ाई बि डिस्टर्ब थी वई। हाणे मुंहिंजे ख़्याल में त कुझु माना न जहिड़ो यादि हूंदो। ऐं ॿियो त मार्क्स जेके आहिनि असां इन खे नथा पाए अचूं जो असां वटि पैसा न आहिनि, हुकूमत खे घुरिजे त असांखे अफोर्ड करे। नाज़रीन, तव्हां हिते जेको आहे शागिर्दनि ऐं उस्तादनि जा बि वीचार ॿुधा। शागिर्दनि जो इहो ई चवणु हुयो त जेको आहे असां ग़रीब आहियूं, न पाणी था मिनरल वाटर अफोर्ड करे सघूं, न मास्क था अफोर्ड करे सघूं, बाक़ी असांखे स्कूल खुलण जी ख़ुशी थी आहे। को बि जेको आहे हितां जो इंतिज़ाम जेको आहे सम्झ खां ॿाहिरि आहे, न सफ़ाई आहे, न छा हुकूमत चाहे थी, उहो हितां जा शागिर्द छा था चाहिनि, उन जे सभु कुझु जेको आहे उबतड़ि थियो आहे। कैमरामैन असां रज़ा गॾु सिकंदर राव जो टाइम न्यूज़ मदई जी।